जे सारंग शहर उस्ताद जे रूप में बघिड़नि मां शख़्स जंहिं दरिंदगी जी इंतिहा करे छॾी। हिकु मासूम शागिर्द गुलनि जहिड़े मासूम ॿार सां जेका ज़्यादती कई, इन ख़बर पूरी सिंध में बाहिजी हर माण्हूअ खे ॾुखाईंदड़ बनाए छॾियो। हिन ख़बर ॿुधण सां मूंखे बि ॾाढी तकलीफ़ महसूस थी ऐं मां साहिल मंगरहार सां हमदर्दी रखां थी पई। इन्हनि जे वालिद साहब खे ॿुधाइणु चाहियां थी पई त हीउ केस न सिर्फ़ु मां CM सिंध वटि पेश कंदमि, बल्कि असेंबली जे फ्लोर ते मज़बूत आवाज़ में पेश कंदमि ऐं अहिड़ा वाक़िया सिंध ते कारो दाग़ आहिनि, हिन समाज ते कारो दाग़ आहिनि, इन खे ख़तमु करण जे लाइ असांजा सभई फोर्स मीन्स सिंध गवर्नमेंट, असेंबली जो फ्लोर ऐं जेके सोशल सेक्टर में हिन सिंध जा उहे ॾुख महसूसु कंदड़, उन्हनि ॿचड़नि जी तकलीफ़ महसूसु कंदड़ जॾहिं गॾु थींदा, मां सम्झां थी पई इन नासूर खां ई सिंध आजी थी पवंदी। अचो त सभु गॾिजी इन नासूर खे ख़तमु कयूं, उन्हनि गुलनि जहिड़नि ॿारनि खे महफ़ूज़ कयूं। तव्हां सभिनी जे साथ जी ज़रूरत आहे इन्हनि मासूम ॿारनि खे बचाइण जे लाइ।